जी बाबा, सवाल नंबर 5। एक दुकानदार 125 टेलीविज़न सेट ख़रीद कया। जेकॾहिं हिकु टेलीविज़न सेट जी क़ीमत 9,820 रुपया आहे त सभिनी सेटनि जी कुल क़ीमत मालूम करियो। यानी हिकिड़े दुकानदार 125 टेलीविज़न सेट कया, टोटल तइदाद हिकिड़े टेलीविज़न जी क़ीमत मिलियल आहे त असांखे 125 जी टोटल मालूम करणी आहे। बिल्कुलु आसान। माना जॾहिं बि हिकिड़े जी मिलियल हुजे त ॿियनि जी मालूम करण जे लाइ हुन सां ज़र्ब कबो, जेका मिलियल रक़म आहे। बिल्कुलु हल में असां लिखो त हिकु टेलीविज़न जी क़ीमत आहे 9,820 रुपया। कुल टेलीविज़न सीट जेके आहिनि 125 हिन ख़रीद कया आहिनि त सभिनी जा पैसा घणा थींदा। सवाल आहे, असां लिखंदासीं 9,820 ज़रबिया 125। बाबा ही बिल्कुलु इबारती हिसाब जेके आहिनि से ॿिन्ही हिसाबनि ते आहिनि। वंड जे बारे में बि हुआ ऐं कट जे बारे में बि हुआ। इहा एक्सरसाइज़ सॼी वंड ऐं कट ते मुहित हुई। त इन में असांजा ॿई क़िस्म जा इबारती हिसाब लिखत में अचनि पिया। त जॾहिं असां 9,820 खे ज़र्ब कंदासीं 125 सां, जवाबु ईंदो 12,27,500। जी बाबा, इहे 125 टेलीविज़न सेटनि जी क़ीमत थींदी। जी बाबा, सवाल नंबर 5। वॾे में वॾो 5 अंगी अदद मालूम करियो जेको 75 सां पूरो पूरो वंडे सघिजे। जी, पाण खे ख़बर आहे त वॾे में वॾो अंग 5 जेको आहे अंगी, उहो असां वटि 999999 यानी 99,999 आहे। हिन खां वॾो 5 अंगनि में ॿियो वॾे में वॾो अंग आहे कोन, असां वटि इहो आहे। पर सवाल चवे थो त 75 सां पूरो पूरो वंडिजे। त हाणे असांखे उन शर्त ते वरी गौर करिणो आहे त 5 अंगी अंग उहो असांजो इन मां अंग खुटाईंदा वेंदासीं हिकिड़ो हिकिड़ो करे, ऐं 75 सां हुनखे वंड करे ॾिसंदासीं त असांजो आख़िरी अंग जंहिंखे पूरो पूरो वंडे थो उहो थिए थो 99,975। जी बाबा, तव्हांखे ॿई हुन जा मसइला ऐं ॿई हिसाब हल करे ॾेखारियां पियो। इन ते गौर करियो। असां वटि अॻे पहिरीं 9,999 हो। हिनखे जॾहिं असां वंड कई त ॾिसो 1,333.32 यानी ॾाई खां पोइ 32 अंग आया आहिनि। माना 75 हिनखे पूरो वंडण जे करे ॾाहीअ में खणी वियो आहे। जॾहिं त असां जेको ॿियो अंग ठाहियो हो 99,975, इनखे जॾहिं असीं वंड करियूं था 75 सां त उहो साॻियो जवाबु असां वटि अचे थो 1,333 पॉइंट खां पोइ कुझु बि कोन थो बचे। त यानी सवाल जे अंदरि जेके ॿ शर्त ॾिना हुआ त वॾे में वॾो 5 अंगीअ बि हुजे, पर शर्त आहे त 75 सां बि पूरो पूरो वंडिजे। त उहो असां वटि अंग ई थियो 99,975। त बाबा 75 जो खोड़ो जेको वंड करे पियो, यकीनन तव्हांखे मूं तरीक़ो सेखारियो आहे, उनखे फॉलो कंदो। पहिरीं 1 सां 75 ज़र्ब कंदो, पोइ 2 सां, पोइ 3 सां, पोइ 4 सां। उहा अलॻि रफ़कम अर्ज़ी कम ॿिए पने ते लिखी साम्हूं रखो। पोइ वंडणीअ सां जेतिरा दफ़ा लॻे खोड़ो, उन वंडणीअ खां वंडींदड़ जो जेको जवाबु अचे उहो वॾो न थिए, हिकिड़ो ॾाको घटि हुजे त उहो लॻाइबो। त यकीनन तव्हांखे चङी तरह सां सवाल इहो बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। जी पहिरियों वारो आख़िरी सवाल असांजो वॾे में वॾो 4 अंगी अदद खे नंढे में नंढे 3 अंगी अदद सां ज़र्ब करियो। जी बाबा, वॾे में वॾो अंग हमेशह 9 वारा अंग हूंदा आहिनि, पर 4 हुजनि। 4 वारा त यकीन सां तव्हां सही पिया ॿुधायो, बिल्कुलु सही। उहो 4,9,9,9,9 टोटल 4 आहिनि। 1 2 3 4। त असां हिनखे चवंदासीं वॾे में वॾो 4 अंगी अदद 9,999 आहे। वरी नंढे में नंढो 3 अंगी अदद 1 2 3। तव्हां साईं ज़हन में तव्हांखे ईंदो हूंदो साईं 3 9 करियूं आहे, 3 9 था करियूं त 3 अंगनि में वॾे में वॾो अंग थियो वञे। ही
नंढे में नंढो 3 अंगनि में ई नंढे में नंढो अंग आहे यानी 001। हिन खां जे नंढो करियूं था त पोइ हिकु कट कंदासीं त हीउ बि 9 थी वेंदो, हीउ बि 9 थी वेंदो, 99 थी वेंदो। 99 थी वेंदो त 2 अंग थी वेंदा हलिया। हिनखे 3 अंग बनाइण लाइ हिकु विधोसीं त हिन 9 में थिया 10 ॿुड़ी मथे वियो हिन में हिकु थिया 10 हिकु जो हिते अची वियो। हाणे ही 3 अंगी सॾाईंदो पर 3 अंगीअ में नंढे में नंढो जॾहिं हिकु विधोसीं त 3 अंगीअ में थोरो वॾो थी वेंदो हुन खां, माना नंढे में नंढो ही अंग आहे। हाणे असां हिनजी ज़रब कंदासीं। ज़रब छा थींदी हल कंदासीं साॻियो तरीक़ो जेको मथे सिखी आया आहियूं। 9999 खे 100 सां ज़रब कंदासीं। पहिरीं असां हिकिड़ी 0 सां कंदासीं। 0 जे बारे में अहम ॻाल्हियूं तव्हांखे यादि हूंदियूं पुट, त पाण पढ़ी चुका आहियूं त जॾहिं बि ज़रब कबो आहे कंहिंखे बि जंहिंसां बि ज़रब कंदो 0 थी वेंदो। 4 0 थी विया हलिया, हिकिड़ो ई क्रास ॾिनोसीं, वरी 4 0 अची विया हलिया, वरी 2 क्रास ॾिनासीं। तव्हांखे ख़बर आहे हिक सां जॾहिं बि ज़रब कबो आहे त साॻिया अंग ईंदा यानी 99 99। हाणे असां हिनखे लिखी ॾेई ही 3 रक़मूं पाण में जोड़ कंदासीं। 0 0 9 9 9 9। क्लियर? यकीन सां प्यारा ॿारो सम्झां थो त पंहिंजो सुवाल ऐं पंहिंजी एक्सरसाइज़ बिल्कुलु कंप्लीट थी चुकी आहे ऐं उमेदु आहे त तव्हांखे चङी तरह सां सम्झ में अची वई हूंदी। ऐं जेकॾहिं कंहिंखे सम्झ में न आई आहे त बिल्कुलु कमेंट्स करे सघे थो। इनशाला जेको सवाल सम्झ में न आयो त उन जे बारे में पंहिंजो WhatsApp नंबर तव्हांखे सेंड कयां वियो, त उन ते ॾिसी करे जेको स्क्रीन ते हले थो तव्हां उन ते मूंखे WhatsApp में ॿुधाए सघो था त इनशाला तव्हांखे बिल्कुलु उनजो हल ऐं उनजो क्लियर तव्हांखे सम्झाईंदुसि। थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। इनशाला नेक्स्ट असां आख़िरी एक्सरसाइज़ 2.4 सां ॿिए वीडियो में इनशाला मुलाक़ात थींदी। थैंक यू।